अॼु मां तव्हांखे भगवान झूलेलाल साईं जे अहिड़े मंदिर जा दर्शन कराईंदसि जंहिंजी विशालता ऐं सुहिणोपन ॾिसी तव्हांखे फ़ख्रु थींदो। हीउ मंदिर जेतिरो वॾो आहे ओतिरी हिन में सिंधी समाज लाइ सुविधाऊं आहिनि, जंहिंजे लाइ मंदिर कमेटी खे मथो झुकाए जय झूलेलाल करण जी दिलि थी चए। जय श्री झूलेलाल। अॼु मां गुजरात राज्य जी राजधानी गांधीनगर में भगवान श्री झूलेलाल जे मंदिर में आई आहियां। इनके 12 पासे ॾिसण खां दिल्ली जे लोटस टेम्पल जी यादि थी अचे। अंदर वञी गर्भगृह में तव्हां ॾिसंदा ई रहिजी वेंदव। साम्हूं लॻियल भगवान झूलेलाल साईं जी मूर्ति लॻे तो नेरनि सां बि ॻाल्हाए ऐं गॾ में शिव परिवार, श्री कृष्ण, माता राधा, मां दुर्गा जी मूर्तियुनि गर्भगृह जी शोभा वधाए रखी आहे। जोत साहिब ऐं गर्भगृह जी यादि मन मां निकिती कोन। एतिरे में हेठि साईं बाबा जो दरबार नज़र आयो। लॻे पियो साक्षात शिरडी गांधीनगर में अची वियो आहे। हिन वॾे से मंदिर में सामाजिक ऐं मांगलिक मोकल लाइ वॾो सो हॉल आहे ऐं होटल वांगुरु ठहियल बिल्डिंग में एसी कमरा भी आहिनि, जिते समाज ऐं हिंदू परिवार मांगलिक ऐं धार्मिक आयोजन करे था सघनि। शायदि भगवान झूलेलाल साईं जे अहिड़ो मंदिर मां कॾहिं पूरे भारत में ॾिठो हुजे। तव्हां कॾहिं अहमदाबाद या गांधीनगर अचो त इन मंदिर जा दर्शन करण न भुलिजो। जय श्री झूलेलाल।